असीं कराची प्रेस क्लब जे ॿाहिरि मौजूदु आहियूं जिते सिंध अंदरि वॾी तादाद में हिंदू छोकिरियुनि जो अख़वाबाद इस्लाम क़बूल करणु ऐं उन खां पोइ पसंदि जे परिणे करण जे हवाले सां हिते सिविल सोसाइटी जे पारां हिकु एहतिजाजी कैंप लॻाई वई आहे। छो त उन सिलसिले में हिते मौजूदु असां सिविल सोसाइटी जे माण्हुनि खां ॻाल्हि ॿोल कयूं था त उन्हनि जो छा चवणु आहे। सारंग जो आहे ऐं सिंध सुजागी फोरम जो मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी आहियां। असां हिते सिविल सोसाइटी पारां जेके सिंध में जबरी तौर ते सिंधी हिंदू नियाणियुनि खे जेको अगवा करे उन्हनि मज़हब मटायो पियो वञे उन जे ख़िलाफ़ु जेका हीअ बुख हड़ताल रखी वई आहे, असां यकजहती तौर ते उन में शामिलु थिया आहियूं। असां सम्झूं था त इहो इंतिहाई मज़म्मत जोॻो वाक़ियो आहे। सिंध जे असलूकनि वारसनि सिंध जे धरती जे धणियुनि खे जबरी तौर ते जेको आहे उन्हनि नियाणियुनि खे अगवा करे ऐं उन्हनि जा जेके मज़हब मटाए पिया वञनि उहो मज़म्मत जोॻो अमल उन करे बि आहे छो जो असां सम्झूं था त मज़हब जेको आहे उहो हर माण्हूअ जो पंहिंजो फ़र्द जो मामिलो आहे। उहो मज़हब ॼाणे ऐं मज़हब उनजो ख़ुदा ॼाणे, पर ख़ुदि क़ुर उन शायदि ॾिए थो। पर अफ़सोस हिते इहो आहे त असां मज़हब जे नालनि में नियाणियुनि खे अगवा था कयूं। हालांकि उहा नियाणियूं जेके घणे क़दुरु जेके वाक़िया थिया आहिनि उहे बालिग़ ई न आहिनि, माना एतिरे क़दुरु जो हू पंहिंजे मज़हब खां वाक़िफ़ न आहिनि त हू कंहिं ॿिए मज़हब खां एतिरो यकदमि मुतासिर थियणु या ॿियूं शयूं मूंखे नथियूं लॻे। पर इहा हिकिड़ी बदमाशी आहे जबरी तौर ते नियाणियुनि खे अगवा करे उन्हनि जा मज़हब तब्दील कराए ऐं हिकिड़ी माना पंहिंजो पाण खे हिकिड़ो बचाव जो तरीक़ो उन्हनि इस्तेमालु कयो आहे, जंहिंमें मां सम्झां थो त रियासती इदारा ऐं उन में जेके मुख़्तलिफ़ जेके माफ़ियाऊं शामिल आहिनि, जंहिंमें मुख़्तलिफ़ पीर, जंहिंमें भरचूंडी जेको दरगाह आहे, जंहिंमें मियां मिठू ऐं सरहंदी जेको आहे ख़ासि तौर ते उन में मुलवस आहिनि, जंहिंमें सिंध में जेके जबरी नियाणियूं अगवा कयूं आहिनि। ऐं मां सम्झां थो त इहो बुनियादी जेको कारण आहे उहो स्टेट रिलीजन जे करे आहे। छो त जेसीं ताईं स्टेट जेकी सेक्युलर नथी थिए तेसीं ताईं इहे वाक़िया जेके आहिनि जनम वठंदा रहंदा। उन करे असांजो मुतालबो इहो आहे त सभ खां पहिरियों इहो आहे त जेकॾहिं हिन स्टेट खे तव्हां सेक्युलर बणायो ऐं हिन स्टेट में कुझु जेके क़ौमूं आहिनि उन्हनि खे क़ौमुनि जो दर्जो ॾेई उन्हनि खे इंडिपेंडेंट यानी आज़ादी जो नुक़्ते नज़र जे हवाले सां जेको बुनियादी जेको 40 जे नुक़्ते जो तव्हां करारदार ॻाल्हि थो कयो तव्हां उन ते नथा बीहो, या उन्हनि खे मुकमिल आज़ादी ॾिनी वञे या तव्हां पंहिंजे ख़ुदि मुख़्तारी जे बुनियादनि ते ॾिनो वञे। न त जेसीं ताईं हीअ रियासत हिन सेटम में रहंदी ऐं उहा मज़हब जे बुनियाद जे लबादे में फेडल हूंदी तेसीं ताईं इहे वाक़िया जनम वठंदा रहंदा। ऐं असां इन्हनि वाक़ियनि जी मज़म्मत कयूं था ऐं घुर था कयूं त बिराए महिरबानी इन्हनि वाक़ियनि खे रोकियो वञो। आलमी ज़मीर खे ऐं इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि खे ऐं दुनिया जे आलमी इंसानी कानूननि खे असां अपील था कयूं उन्हनि इदारनि खे त हिन रियासत ते उन्हनि जे इदारनि ते दबाव विझनि त सिंध जे अंदरि जेके इहे जबरी मज़हब तब्दीली वारा वाक़िया या अॻुवान जा वाक़िया जेके आहिनि उहे रुकिजी सघनि। महिरबानी। जी मरकज़ी फाइनेंस सेक्रेटरी सुहिणी जो हुयो। असां सिंध सुजागी फोरम पारां जेके सिविल सोसाइटी कराची पारां हीउ जेको मुज़ाहिरो कयो वियो आहे उन में यकजहती तौर ते असांजो फोरम शामिलु थियो आहे। असां सम्झूं था त हीउ जेको सिंध जे अंदरि हिंदू सिंधी नियाणियुनि खे जबरी तौर ते अगवा करे उन्हनि जो मज़हब मटाइणु जेको वाक़िया वधी रहिया आहिनि सॼी सिंध जे अंदरि, इन्हनि वाक़ियनि जे ख़िलाफ़ु इहो हिकिड़ी साज़िश आहे। जेके सिंध जा हक़ीक़ी वारिस आहिनि उन्हनि खे हितां लॾाइण जी हिकिड़ी वॾी गेम खेॾी पई वञे। असां आलमी ज़मीर खे ऐं इंसानी हक़नि जी जेके तंज़ीमूं आहिनि उन्हनि खे अपील था कयूं त हिननि वाक़ियनि ख़िलाफ़ु जेको एक्शन खणनि ऐं हिन रियासत ते दबाव विझनि त जीअं हिन वाक़िया जेके आहिनि घटिजी सघनि। महिरबानी। सिंध सुजागी फोरम कराची डिवीज़न जी फिनांस सेक्रेटरी। जीअं त अॼु असां हिते गॾु थिया आहियूं जेके हिंदू भाइरनि जी जेकी नियाणियूं आहिनि उन्हनि खे जेको जबरी तौर ते अगवा करे वरी पोइ बाद में इहे इशू ज़ाहिर थियनि था त उनजो मज़हब मटाए उन्हनि प्यार जी शादी कई आहे। त असांजो पहिरियों त इहो सवाल थो थिए त मज़हब जी डेफिनेशन जेकी आहे अनमेच्योरिटी में थी कोन थी सघे, मतिलबु हू बालिगी नाबालिग आहिनि, नाबालिग में मज़हब कीअं था मटाए ऐं तव्हां उनखे जबरी तौर हिकिड़ो उनखे उन मज़हब में आणियो। ऐं ॿियो त इहो त सुधरियल जेके दुनिया जा सुधरियल मुल्क आहिनि उते मज़हब खे हर शइ में विच में आड़ मज़हब नथो बणायो वञे। हिते तव्हां जेको बि कमु कयो उनखे मज़हब विच में आणियो थो वञे। जेकॾहिं हुनजी प्यार आहे या प्यार जी शादी आहे या कनि था त उनमें मज़हब मटाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे। ऐं इहे ॿियो टियों सवाल इहो त इहे वाक़िया सिर्फ़ु छोकिरियुनि सां ई छो था थियनि हिते, ऐं हिंदू छोकिरियुनि सां नियाणियुनि सां ई छो था थियनि, छोकिरनि सां छो नथा थियनि, उन्हनि जा मज़हब छो नथा मटाए वञनि। असां हिते पूरो ज़ोर मज़हब था कयूं ऐं हिकिड़ी सेक्युलर बुनियाद ते इन शइ खे ख़तमु कयो वञे। इन मज़हब जी आड़ में जेको रियासत पंहिंजा धंधा खोली वेठी आहे इन धंधनि खे हाणे ख़तमु कयो वञे ऐं हिंदू भाइरनि उनजी नियाणियुनि खे इंसाफ़ ॾिनो वञे।
सुन्नियुनि वहाबियुनि खां जेको अलॻि कयो वञे ऐं अकेलो करे ख़ौफ़ आणे ऐं उन्हनि खे जेको आहे सो हितां लॾायो वञे या ख़ौफ़ में रखी उन्हनि खे ख़तमु कयो वञे त जीअं हू जेको हिते एजुकेशन में इदारा ठाहिनि था, हू जेको हिते जनरली जेको आहे सो सोसाइटीअ खे बहितर करण वारो अमल जेको सदियुनि खां कंदा पिया अचनि उनखे हुकुमरान तबका ऐं मुला रोकणु चाहिनि था। असां सम्झूं था त इहो अमल जेको आहे उहो इंतिहा पसंदाना अमल आहे। उन इंतिहा पसंद मां रियासती इदारनि खां, अदालतुनि खां ऐं जेके ही मज़हबी धुरियूं आहिनि उन्हनि खां हिकिड़ो सुवालु कयां थो, छा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में जेके माण्हू मुस्लमान थींदा हुआ छा उन्हनि खे इहो हक़ न हो त पंहिंजे वालिदीन सां गॾु रहनि? जेकॾहिं तव्हां सम्झो था बाबा ही महक इस्लाम ख़ुशी सां क़बूल कयो आहे या ॿिनि नियाणियूं जेके बि हुयूं त उन्हनि इस्लाम ख़ुशी सां क़बूल कयो आहे त पोइ उन्हनि खे पंहिंजे वालिदीन वटि रहण जो हक़ ॾिनो वञे। इस्लाम कॾहिं बि इन शइ जी मना न कई आहे। असां सम्झूं था त ही मज़हब तब्दीली जो ड्रामो आहे। ही जेको आहे सिंध जे ख़िलाफ़ु साज़िश आहे, इहा जंहिं जी साज़िश आहे त सिंधी माण्हुनि खे कंहिं बि नमूने अक़लियत में शामिलु कजे ऐं सिंधी हिंदू जीअं त हिन वक़्तु सिंध जो तक़रीबन 7 खां 8% आबादी सिंधी हिंदुनि जी आहे। जेकॾहिं हुननि खे लड़ायो वियो जेके साज़िश 47 को हले थी पई त ज़ाहिर आहे सिंधी क़ौम आसकुद अक़लियत में अची वेंदी। हीअ हिकु साज़िश आहे ऐं उन साज़िश जी कड़ी आहे जंहिंमें असांजूं नियाणियूं अगवा कयूं था वञनि। पूरा अमल जो है ये एक रिलीजियस क्लींसिंग का हिस्सा है। तो हम पाकिस्तान को एक खालिसतन इस्लामी रियासत बनाना चाहते हैं जहाँ पे सिर्फ मुसलमान हो और उनके अलावा कोई ना हो। तो ये पूरा एक स्ट्रैटेजी है जिसमें रियासत के कुछ गुंडे हैं जिनको खुली छूट दी गई है और जिन्हें माली तौर पर भी सपोर्ट किया जा रहा है ताकि वो इन लड़कियों को फोर्सफुली जबरी तौर पर मुसलमान करें और फिर उनको किसी मुसलमान लड़के से या बाज़ औक़ात किसी दूसरी तीसरी शादी वाले आदमी से भी ब्याह दें। ये बिल्कुल एक इस्लामी जिहाद है। तो मैं इसकी शदीद तरीन मजम्मत करती हूँ। और ऐसा क्यों होता है कि सिर्फ हिंदू लड़कियाँ मुसलमान होती हैं और उन्हें ही मुसलमान लड़कों से मोहब्बत होती है? ऐसा क्यों नहीं होता कि कभी किसी हिंदू लड़के को किसी मुसलमान लड़की से मोहब्बत हो जाए और वो मुसलमान लड़की हिंदू हो जाए? ऐसा क्यों नहीं होता? ये एक सेट पैटर्न है जिसे हम हर वाक़े में देख सकते हैं, चाहे वो किसी हिंदू लड़की के साथ हो रहा हो या सिख लड़की के साथ या क्रिश्चियन लड़की के साथ। ये एक नहायत ही कुरी अमल है और ये रियासत की सरपरस्ती में हो रहा है जिसकी हमें शदीद मजम्मत करनी चाहिए और उसको रोकना चाहिए। शुक्रिया। आती है तो वो बहुत ज़्यादा इनसिक्योर है हर हवाले से। माशी दबाव उन पे भी है लेकिन उसके अलावा ख़ासकर उनकी जान और उनकी माल उनकी ज़िंदगियां जो है वो रिस्क पे लगी हुई हैं। और ये जो एक पिछले अरसे से सारा एक सिलसिला शुरू किया गया है ख़ासकर बच्चियों के हवाले से, एक बहुत अहम सवाल है कि क्या आखिर जो है वो लड़के कन्वर्ट क्यों नहीं होते, जो है ना, सिर्फ बच्चियों को ही क्यों टारगेट किया जाता है? तो उसमें ज़ाहिर सी बात है जब हम इस सवाल का जवाब खोजने की तरफ जाते हैं तो हमें कहानी जो है वो खुलती हुई जो है वो नज़र आती है। और हम जानते हैं कि ख़ासकर जिस नज़रिए की बुनियाद पर इस जो है वो मसनूई रियासत की बुनियाद रखी गई वो असल में जो है वो उसी नज़रिए को चलाने की बनाने की आज कोशिश की जा रही है। और उसको जबरी तौर पर लोगों को फोर्स करना जो है मैं हम समझते हैं इसकी शदीद जो है वो मजम्मत करते हैं। और एक ऐसा अमल है कि ख़ासकर यहाँ के जो ताकतवर लोग हैं, सिंध के वडेरे हो गए और जो बाकी ताकतवर इदारे हैं, वो सब मिल के ऐसे लोगों को प्रमोट कर रहे हैं जो कि मैं कहूँगी उन्होंने एक कारोबार बना लिया है फोर्स कन्वर्जन्स का और उसको वो जो है वो आगे चला रहे हैं और कोशिश कर रहे हैं कि इसके ज़रिए एक नीचे की सतह पर तफरीक करने की जो है वो कोशिश की जाए, मजहबी बुनियादों पर तफरीक करने की जो है वो कोशिश की जाए। लेकिन मैं समझती हूँ वो अभी तक उतना कामयाब नहीं हो पा रहे। लेकिन ये जो आवाज़ उठ रही है जो एक फोर्स कन्वर्शंस के हवाले से एक बहुत जो है ना बहुत अहम मसला है और हम इस हवाले से मुकम्मल इनके साथ जो है वो सॉलिडारिटी करते हैं। गुज़िरियल केतिरनि सालनि खां पाण रेडियो कंदा पिया अचूं त सिंधी हिंदुनि सां हिन मुल्क में ख़ुसूसी तौर ते असांजे वतन में ज़्यादती थिए पई। ॾाढ जे बुनियाद ते सिंधी जेके छोकिरियूं आहिनि उनखे खणी ऐं उनजा ज़बरदस्ती जेका मज़हब तब्दील करण जी कोशिशि कई पई वञे, उनखे किडनैप कयो पियो वञे ऐं रियासत जे रवैये खां हू इंतिहाई मायूस आहिनि। मायूस इन करे त रिपीट कंदुसि त रिंकुल कुमारी वारो वाक़ियो तव्हांजे साम्हूं आहे त हुन सॼी मीडिया उन लाइव रिकॉर्डिंग पे कई त इदारा हिकिड़े तरफ़ ऐं हुन बिरादरी जी हुन कम्यूनिटी हिकिड़ी आख़िरी उमेदु हुई सुप्रीम कोर्ट त
त सुप्रीम कोर्ट छोकिरी रेडी थी कहे त मूंसां ज़ुल्म आहे, मूं पसंदि जो परिणो न कयो आहे, मां माफ़ी सां वञणु थी चाहियां, पर उनजे बावजूदि उनखे उन छोकिरे सां मोकिलियो। ऐं सम्झां थो त इहो हिंदू कम्यूनिटी लाइ हिकिड़ो मैसेज हुयो। उनजे करे असां अॼु ही एहतजाज कयूं पिया ऐं इदारनि खां हुकुमरान खां इहा घुर पिया कयूं त हीअ जेके हिंदू आहिनि हिन वतन जा वारिस आहिनि ऐं मज़हब जे बुनियाद ते हिन सां ॾाढो बंदि थियणु खपे, हिन सां ज़्यादा बंदि थियणु खपे। हिन ते कूड़ा केस माना पहिरियों चकर हाणे वरी थियो आहे, जेको छोकिरियूं अॻुवाट थियनि ऐं जेकर हू एहतजाज कनि त वरी उन्हनि ते केस कूड़ा दाख़िल कया अथऊं, केस दाख़िल करे घरनि ते छापा हणनि पिया, नौजवान गिरफ़्तार कया अथऊं। त फौरी तौर हुकुमरान ऐं पुलिस वारा उन्हनि खे आज़ादु कनि ऐं जेके अगवाकार आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई थियणु खपे। अफ़सोस आहे चवणो थो पए त माण्हुनि जी जेका ग़रीब मिसकिन जेके बेपच ऐं बेसहारा माण्हू हूंदा आहिनि उनजी आख़िरी उमेदु अदलिया सां हूंदी आहे। जॾहिं अदालतूं इंसाफ़ न कनि त पोइ माण्हुनि लाइ दग कहिड़ो था छॾनि। ऐं आउं सम्झां थो त जॾहिं अदालतुनि खां माण्हू मायूस थिए थो पोइ नफ़रत जनम वठे थी। इन करे नफ़रत खे रोकण जो हिकिड़ो वाहिद हल आहे त माण्हुनि सां इंसाफ़ भरियो रवैयो इख़्तियार कयो, माण्हुनि खे इंसाफ़ मुहैया कयो ऐं तव्हांजी ज़िमेवारी आहे ॾाढ जे बुनियाद ते इहे जेके तव्हां मज़हब तब्दील कयो था इहे बंदि थियणु खपनि ऐं जेके सरकारी इदारनि जा जेके इहे पघारदार मुल्ला आहिनि फौरी तौर उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में जेको ही सिंधी हिंदू जेको पाण खे हिते महफ़ूज़ नथो सम्झे हू लॾपलाइण जी कोशिशि कंदो ऐं जंहिंजी माना सॼी सिंध जेको आहे न सिर्फ़ु मज़म्मत कंदी पर एहतजाज कंदी ऐं हालतूं शायदि हालतूं अञा वधीक सिंधियूं ख़राबु थियनि। इन करे इन्हनि लाइ वाहिद ऑप्शन आहे त इन्हनि सां इंसाफ़ कनि ऐं कानून जी हुकुमरानी क़ाइमु कनि। मजरू कयो त जे हू हलिया वञनि ऐं पंहिंजे मिल्कियतूं छॾे वञनि अध में छॾे असां त अलाए केतिरा मसइला आहिनि। हीअ बि हिकिड़ो नंढो मसइलो आहे, असांजे त वजूद ख़तरे में आहे। धरती वसीला हैसियत धारी माण्हू जो आबाद थिए हाणे 48 हिकिड़ो धारियो माण्हू थी वियो आहे। उमुल मसाइल अरबी जो हिकिड़ो लफ़्ज़ आहे जुमिलो आहे त उमुल मसाइल मसइलनि जी मां आहे क़ौमी ग़ुलामी ऐं उनजो हल आहे क़ौमी आज़ादी। काश जे सिंधु देश हुजे त ईअं थिए हिते या अहिड़ा कानून जुड़ी सघनि बिना न तंहिंजे करे ही ग़ुलाम क़ौम असांजा हर क़िस्म जी हथ चुरान थींदी ऐं जंहिंजो ज़मीर जागे ऐं गॾिजी का अचे त ही नंढड़ा मसइला आहिनि। असां त चऊं था त हिकिड़ो लाइ अमल जोड़े हिन जो 50 रोड बंदि करे छॾियो त जीअं ख़बर पए हुनजो हितां जेका रोज़ी थी वञे उहा उन्हनि जी खुटे ऐं त बुख मरनि त पोइ का तब्दीली आहे, बाक़ी ईअं नामुमकिन आहे। हिन जो हल ई इहो आहे त 50 रोड रस्ता बंदि करे पंहिंजा मसइला हल कराए। महिरबानी। वाकई उन्हनि खे मज़हब सां लॻाव आहे या सिर्फ़ु शादी जे ख़ातिर या जेको आहे अगवा करे उन्हनि खे थ्रेड करे शादी कनि पिया जेके छोकिरा आहिनि सिंध में पंहिंजे सिंध जे में त इहे जो पुठियां कंहिंजा हथ आहिनि इहे केस मुसलसल तेज़ी सां वधंदा पिया वञनि इन्हनि खे कीअं रोकजे? ही त हक़ीक़त इहा न आहे बल्कि हक़ीक़त हिन जे पोयां ॿी हूंदी आहे। जेका हक़ीक़त आहे उहा त वारिस ॿुधाईंदा न त ज़बरदस्ती हुननि जी नियाणियुनि खे खणी करे ऐं फोर्स कन्वर्जन जो ठपो हुननि ते लॻाइनि था त हुननि मज़हब तब्दील कयो आहे। असांजो मज़हब इहो नथो चवे त तव्हां ज़बरदस्ती कंहिंजो मज़हब तब्दील कयो, बल्कि हिते इस्लाम जे नाले ते जेके मज़हब पसंदि धुरियूं आहिनि जेके फ़साद पंहिंजो पैदा कंदा आहिनि असांजे मुआशिरे में ही उन्हनि जा ई हथ आहिनि इन मसइले में। त असांजा जेके बि नॉन मुस्लिम या हिंदूज़ आहिनि जेके ॿाहिरि आहिनि असांजा त जीअं हितां उहे लॾे हलिया वञनि ही हिकिड़े क़िस्म जी साज़िश आहे उन्हनि जी नियाणियुनि खे खणी करे ऐं उन्हनि जो ज़बरदस्ती मज़हब तब्दील करणु। ऐं असीं हिन अमल जी मज़म्मत कयूं था ऐं गवर्नमेंट खां इहा ई अपील कयूं था त हर शहरी जो बराबरि जो हक़ हूंदो आहे। छो हिंदू हिते पाण खे इनसिक्योर फील पिया कनि? छो हीउ मुल्क उन्हनि जो न आहे छा? हीउ मुल्क त उन्हनि जो अबनि ॾाढनि जो आहे। जॾहिं हीअ सिंध हुई उन वक़्तु सॼी हुकूमत असांजे वापार वग़ैरह हर शइ उहा हिंदुनि वटि हूंदी हुई। पोइ जॾहिं हीउ पाकिस्तान ठहियो पोइ उन्हनि खे 2 नेशन थ्योरी ॾिनी वई ऐं हिकिड़ी नफ़रत पैदा कई वई हिंदू ऐं मुस्लिम जे विच में जेका असीं मज़म्मत कयूं था उन ॻाल्हि जी। ऐं असीं अॼु डिमांड कयूं था त हीउ जेको मज़हब जो फ़र्क़ु असांजे मुआशिरे में फैलायो पियो वञे उनखे बंदि कयो वञे। अॼु असीं कराची प्रेस क्लब जे ॿाहिरि मौजूदु आहियूं जिते सिविल सोसाइटी जे माण्हुनि पारां बुख हड़ताल जो सिलसिलो जारी करे छॾियो आहे जंहिंमें सिविल सोसाइटी जा हिते नौजवान औरतूं मर्द मौजूदु आहिनि। कैमरामैन सां गॾु भागी सागर पवार, सोच टीवी कराची। सब्सक्राइब कयो असांजे पंहिंजे चैनल सोच टीवी खे ऐं बेल आइकन खे दबाइण कॾहिं बि न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.